गुज़िरियल कुझु सालनि खां पाकिस्तानी अवाम महांगाई जे झंड में पिसिजी ऐं पीड़िजी रहियो आहे। पर अफ़सोस जो पाकिस्तानी हुकूमत इन संगीन मसइले ते ध्यानु न ॾेई रही आहे। हिन ॾुतरियल ॾेह में बेकाबू थियल महांगाई सबबि ग़रीब माण्हू हिकु वेले जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। आख़िर सियासतदाननि जी करप्शन जे करे अवाम मथां महांगाई छो पई कई वञे। कॾहिं गैस, कॾहिं पेट्रोल, कॾहिं बिजली जी शिकल में अवाम मथां महांगाई जा बम पिया किराया वञनि। हिकु तरफ़ अवाम महांगाई जी चकी जे ॿियनि पुड़नि में पीसिजी रहियो आहे त ॿिए तरफ़ हिन मुल्क जा हुक्मरान आयाशूं करे रहिया आहिनि। आख़िर अवाम लाइ केरु सुठो सियासतदान साबित थींदो, इहो पंहिंजी जाइ ते हिकु वॾो सुवालु आहे। महांगाई जे हिन सख़्तु तरीन दौर में ग़रीब माण्हू पेट पाले या सिहत जूं ज़रूरतूं पूरियूं करे या पंहिंजी औलाद खे तालीम ॾियारे। पाकिस्तानी अवाम हुक्मरान खे चूंडे अॻिते मोकिले थो, पर हू अवाम जी सार संभाल करण बदिरां पंहिंजा अकाउंट भरे रहिया आहिनि। छा अवाम जो वॾो ॾोह नालाइक़ हुक्मरान चूंडणु आहे? पाकिस्तान जूं हुकूमतूं इक़्तिदार में अचण खां पोइ अवाम खे छो विसारे थियो वेहनि? पेट्रोल लहे थो त 5-8 रुपया ऐं चढ़े थो त 50-60 रुपया। हर 15 ॾींहं बाद गैस, पेट्रोल, बिजली महांगी पई कई वञे। पाकिस्तानी अवाम खे जाॻणो पवंदो। नालाइक़ हुक्मरान चूंडण बदिरां इक़्तिदार जे लाइक़ हुक्मरान चूंडणा पवंदा जेके पाकिस्तानी अवाम लाइ कमु कनि। जेकॾहिं हुक्मरान पंहिंजो फ़र्ज़ु ख़ुशि असलूबी सां निभाइनि त ग़रीब माण्हू बि पंहिंजे औलाद खे सुख सां मानी खाराए सघंदो। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।